बाबू जा 5 अथव नाला मोकिलियूं 20। बाबू हिन खां नोट कर बोलोगे जान मूंखे यूज़ न आहे नी जेके तूं पंहिंजो ॾिसणी मोहम्मद यूनिस सूरत करीम सोलंकी बस यहाँ चो मुश्ताक ॾेई थो अचे साईं प्रालो फंडिंग ग्रुप जा वर्कर ऐं अॻुवाण तव्हांजो जे चौथों मरलो आहे ख़ैर सां अॼु तव्हांजो आवाम ताईं मैसेज छा ॾियणो आहे तव्हांखे? अल्हम्दुलिल्लाह सॼी जेकी टीम आहे असांजी जेकी प्रालो फंडिंग ग्रुप में कमु थी करे उन में हार अहमद हुजे साईं पनीर शाह हुजे अब्दुरऊफ़ कुमाणी या तव्हां मीडिया जा दोस्त जेके कयूम शेख साहब आहे मुश्ताक ख़ान न्यास असां पहिरें ॾींहं खां इहो अहद कयोसीं पंहिंजी क़ौम सां न सियासतदान ते भाड़ियोसीं न कंहिं चेयरमैन ते भाड़ियोसीं ऐं पंहिंजी मदद पाण तर उथी पियासीं हिननि नौजवाननि खे सलाम पेश कयां थो मां जिन अञा ऐलान थियो ऐं हिननि ग़रीबनि लाइ सोचियो ऐं न सिर्फ़ु सोचियो पर कमु कयो। हिते गवर्नमेंट न पुॼी सघी आहे ऐं जिते जिन ग़रीबनि वटि हक़ी ग़रीबनि वटि आउं दावा सां थो चवां तव्हांजे हिन चैनल जे ज़रिए त जेको बि गवर्नमेंट हिते ॾिनो आहे उहो उन्हनि हक़दार ग़रीबनि ताईं न पुॼी सघियो आहे जेतिरो हिननि नौजवाननि पाण मल्हायो आहे ऐं उन राशन त पंहिंजी जॻह ते आहे पर असां पहिरें ॾींहं खां ई हिंदू कम्यूनिटी सां गॾु मेडिसन ते बि अल्हम्दुलिल्लाह जेको ग़रीब माण्हू मेडिसन नथो वठी सघे उन उहे मेडिसन बि ॾियूं था ऐं तव्हां ॿुधो हूंदो त एहसास प्रोग्राम जे फारम ऑनलाइन थियनि पिया रहमत जे ऐं सॼी टीम जी महिरबानी सां असां नौजवाननि जी टीम ठाहीसीं जेका पाड़े पाड़े में वञी अल्हम्दुलिल्लाह एहसास प्रोग्राम जा फारम ऑनलाइन कयनि जेके 12,000 आहिनि असांखे पूरी उमेदु आहे त उन्हनि खे उहे बि जल्दी जल्दी 12,000 अॼु तव्हां जेको प्रालो फंडिंग ग्रुप तरफ़ां घणा बैग जेको ग़रीबनि ते डोर टू डोर पहुचाईंदा? मग में असां पहिरीं मग में 260 बैग तयारु करे डोर टू डोर पहुचाया। अॼु माशाल्लाह सां भलारी था सभु बारात जे 100 बैग असांखे तयारु आहे जेका सॼी टीम वर्कर जेके बि डोर टू डोर पहुचाईंदा अलाह साईं सभिनी खे पूरी टीम। अॼु तव्हांजो जेको आहे सॼी भलारी राति आहे ऐं ग़रीब मिस्किननि ताईं डोर टू डोर जेको इहो राशन प्रालो फंडिंग ग्रुप तरफ़ां पहुचायो था उन जे बारे में का मैसेज वग़ैरह? सही मैसेज इहो आहे असांजो त जेको बि असांजे प्राले जा सरहदीअ वारा आहिनि उहे बि असांजे प्राले फंड ग्रुप सां मदद ऐं ताउन कनि त इहो असां अॻिते सिलसिलो असां वधाए सघूं अञा अॻिते असां जेका माली मदद लोगनि माण्हुनि वटि पुॼाए सघूं राशन जेको आहे पुॼाए सघूं उन खां अलावा बि असां ॿियो कुझु करणु चाहियूं था जीअं मेडिसन जो मसइलो थी वियो ॿियो कुझु जेको बि थी वियो असां उहो बि हिन ते बि कमु करणु चाहियूं था इंशाअल्लाह असां ताउन कयो वञे त असां अॻिते ई खणी माना हिनखे हलिया वञूं माना अॻिते जी साईं। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम असां जेके बि मुखैर हज़रात आहिनि प्रियालो जा उन्हनि खे असां मक़सदु पुरज़ोर अपील कंदासीं त प्रियालो फंडिंग ग्रुप जो हथु मज़बूत कनि ऐं कोशिशि कनि जेतिरा वधि में वधि असां सां ताउन कनि ऐं जेके बि प्रियालो वासी आहिनि उन्हनि खे इहो मक़सदु असांजे तरफ़ां प्रियालो फंडिंग ग्रुप जे तरफ़ां इहो आहे चवणु त उहो हथु धोअनि ऐं घर में रहनि जेतिरो थी सघनि पंहिंजो एहतियात। हा जी नाज़रीन तव्हां हींअर तव्हां प्रालो फंडिंग ग्रुप जे तरफ़ां जेको आहे सो हुनजा वीचार ॿुधा ऐं हुनजो जेको इहो चवणो आहे त मुसलसल असां इहो चोथों चकर आहे। पहिरें चकर में असां जेको 80 बैग जेको आहे ग़रीबनि ते डोर टू डोर पहुचाया त ॿिए चकर में 80 बैग तयारु कयोसीं ऐं टे चकर में असां 100 बैग तयारु कया त हींअर माशाअल्लाह असांजे 100 बैग खां मथे आहे जेको आहे सो ग़रीबनि ऐं मिस्किननि जे ऐं मारोड़नि जेकी भलारी राति आहे जेका हींअर टीम जेका पंहिंजे वर्किंग में पंहिंजे कम में पूरी लॻी पई आहे वधीक तव्हां ॾिसी सघो था। ऐं हिन जो इहो बि चवणु आहे त प्रालो फंडिंग ग्रुप जा जेको हथु मज़बूत कयो ऐं जेतिरो थी सघे तव्हां उन्हनि में जेको आहे सो ताउन में ऐं सवाब में शामिलु थियो।